नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे झोल का ख़बर ॾिना हलूं त STP ज़िले सांगड़ जे अॻवान शाहनवाज़ नाइच, जान मोहम्मद अबरो, सलीम रज़ा डायरी ऐं ॿियनि जी अॻवानी में STP ज़िले सांगड़ जे वफ़द जी तरक़ी पसंद पार्टी हाउस हैदराबाद ते पार्टी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां सिंध समेत ज़िले जे अहम सियासी सूरतहाल बाबति मुलाक़ात दौरान STP जे वफ़द ऐं डॉक्टर कादिर मक्सी में ज़िले सांगड़ जी सियासी सूरतहाल ते अहम ॻाल्हियूं थियूं। मुलाक़ात दौरान STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त असांजे हुकुमरान जी अदम दिलचस्पी जे करे सिंध धरती ऐं सिंध जो अवाम केतिरनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे ऐं हिन वक़्तु ॿियनि सूबनि जे आयल धारियनि माण्हुनि जा डोमिसाइल ठाहे ॾियण सां गॾु खेनि रोज़गार ॾिनो वियो आहे, जेको अमल सिंध जे पढ़े लिखे सिंधी नौजवान जे हक़नि ते धारो आहे। हिन चयो त ॼाम फ़तेह समेजो मोहबती वतन STP जो सियासी अॻवान आहे ऐं सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ आहे। हिन खे मिलियल धमकियुनि जी मज़म्मत कयूं था। डॉक्टर कादिर मक्सी चयो त सांगड़ ज़िलो कुदरती वसीलनि सां मालामाल हूंदे बि सॼे सिंध जीअं सांगड़ जो अवाम बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। सांगड़ पुलिस पारां झरतू पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रूंजो ऐं सूमार महर वारे वाक़िए जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। इन्ही वाक़िए में मुलविस पुलिस अमलदारनि ते फ़ौरी तौर ते केस दाख़िल करे अली हैदर रूंजो ऐं सूमार महर जे मुतासिर वारिसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। STP अॻु बि मुतासिर ख़ानदान सां हर एहतजाज में गॾु हुई ऐं हिन वक़्तु बि गॾु आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।